मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजो पंहिंजो साहिब ख़ान सोचिजो ज़रूरु प्रोग्राम सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हांजी समाअतुनि लाइ ज़ैब सिंधी साहब जिन जो कालम ही मुंहिंजो लाड़काणो त नाहे जो इंतख़ाब कयो वियो आहे। ॿिए भाङे में अॼु असीं पेश कंदासीं साईं GM सद जे किताब सिंधी कल्चर मां मज़मून कल्चर कीअं ठहे थो, उन जी जोड़ जक ते मुख़्तसिर असर। टियों भाङो हमेशह जीअं मुख़्तसिर कहाणीअ जो आहे ऐं अॼु असीं पेश करे रहिया आहियूं मोहतरम अब्दुल सलाम थहीम साहब जिन जी मुख़्तसिर कहाणी जंहिंजो उनवान आहे बेहसी। त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था मोहतरम ज़ैब सिंधीअ जे कालम ही मुंहिंजो लाड़काणो त नाहे। ज़ैब सिंधी साहब जिन पंहिंजे कालम में लिखनि था त 4 मौसमूं त कुदरत तरफ़ां असांखे अता कयल आहिनि, पर माण्हू पंजी मौसम जो जवाज़ पाण ई पैदा करे वठंदा आहिनि। के माण्हू क्रिकेट रांदि जे आलमी मुक़ाबलनि खे पंजे मौसम जो नालो ॾींदा आहिनि, के माण्हू प्यार खे पंजे मौसम जे नाले सां यादि कंदा आहिनि, त के वरी घणियूं शादियूं थियण वारनि ॾींहंनि खे पंजे मौसम जे नाले सां सॾनि था। गुज़िरियल कुझु ॾींहं अंदरि शादियुनि जूं एतिरियूं दावतूं मिलियूं जो फ़क़ीर खे यकीन करिणो पइजी वियो त पंजी मौसम शादियुनि जी थींदी आहे। शादियुनि में शरीक थियण ख़ातिर गुज़िरियल हफ़्ते जा शुरूआती 2 ॾींहं ऐं पोयां 2 ॾींहं मूं लाड़काणे शहर में गुज़ारिया ऐं विच वारा 3 ॾींहं मां पंहिंजे हैदराबाद वारे घर में खंघि, ज़ुकाम ऐं बुख़ार जी हालत में पियो हुउसि। लाड़काणे शहर सां मुंहिंजी जज़्बाती वाबस्तगी उन ई हद जी आहे जो जॾहिं बि लाड़काणे वेंदो आहियां त उन्हनि घिटियुनि ऐं रस्तनि ते पहिरें पंधु हली पंहिंजी रूह ताईं महसूसु करण जी कोशिशि कंदो आहियां। जन घिटियुनि में रांदियूं खेॾे ऐं रस्तनि ते रोलाकियूं करे बालकपण जूं सरहदियूं ओरांगे जवान थियो हुउसि। हुन उमिरि में ऐं हाणोके लाड़काणे में मूंखे उहो शौक़ु अक्सर महांगो पइजी वेंदो आहे। घिटियुनि में मौजूदु गंदगीअ ऐं रस्तनि ते सफ़ाई न हुअण करे तेज़ीअ सां हलंदड़ बेतरतीब ट्रैफ़िक सबबु रस्तनि तां मटी उॾामंदी रहे थी। कंहिं बि रस्ते तां हलंदे धूड़ मथे में त पवंदी रहे थी, पर उन ई डज़ खे साह सां गॾु इंसानी जिस्म में दाख़िल थियण जो रस्तो बि मिली वञे थो। इहो ई सबबु आहे त मां पंहिंजे महबूब शहर लाड़काणे मंझां अक्सर बीमार थी मोटंदो आहियां।
लाड़काणे शहर जा मुस्तक़िल रहवासी पंहिंजे शहर में मिलंदड़ अज़ाबनि खे कीअं था महसूसु कनि, इहो त उहे ई ॼाणनि था। कावश में लाड़काणे शहर अंदरि तरक़ियाती कमनि में थियल करप्शन बाबति माशूक ओडाणे जी तफ़सीली रिपोर्ट पढ़ियऊं त मुंहिंजे दिलि खे धकु लॻो। जिन लफ़्ज़नि सां उन जी रिपोर्ट जी पुॼाणी कई वई आहे उहे त पढ़ी ॾिसो। वॾे पैमाने ते फंड मिलण खां पोइ थियल करप्शन सबबि पीपल्स पार्टीअ जे लाॻीतो 9.5 सालनि जी सूबाई हुकुमरानीअ वारे दौर में लाड़काणो पेरिस्त न बणिजी सघियो, पर शहर खे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारी सूंहं बि वापसि मिली न सघी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहर खे अरबनि रुपयनि जा फंड ॾेई ख़ूबसूरत बणाइण जा ऐलान त कया विया, पर शहर जो पुराणो ओज वापसि थियण को ख़्वाबु बणिजी वियो आहे। लाड़काणे शहर खे पेरिस बणण वारियूं ॻाल्हियूं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे जे दौर में ॿुधियूं हुयूं। भुट्टे साहब जा मुख़ालिफ़ अक्सर खेसि अजाई तनक़ीद जो निशानो बणाइण ख़ातिर चवंदा हुआ त हिन पंहिंजे शहर खे पेरिस बणाए छॾियो आहे, जॾहिं त उन जी ॻाल्हि में हक़ीक़त जो को ज़रो बि शामिलु कोन हो। हा, शहीद भुट्टे लाड़काणे जा कुझु भॻल रोड रस्ता ज़रूरु ठाहिराया हुआ, बाक़ी शहर खे साफ़ सुथिरो रखण जी रवायत लाड़काणे में अॻई मौजूदु हुई। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो जहिड़ो मुहावरो बि हिन शहर जी शानदार मादीअ जो गवाह आहे त साॻिए वक़्तु हिन शहर खे लाड़काणो साहस बणो बि चयो वेंदो हो। जेकॾहिं तव्हांखे लाड़काणे शहर जी मारज़ीअ वारे ओज खे ॾिसणो आहे त पीर हिसामुद्दीन राशिदी साहब जो किताबु हू ॾेथी हू ॾींहं खोले ॾिसंदव त पीर साहब जी बाकमाल तहरीर सबबि तव्हां अॼु बि पाण खे माज़ीअ जे साफ़ सुथरे लाड़काणे शहर में बीठल महसूसु कंदो। हिसामुद्दीन राशिदी साहब जंहिं लाड़काणे जो ज़िक्र कयो आहे उहो त मूं बि राशिदी साहब जे किताब वसीले ॾिठो, पर जेको लाड़काणो मुंहिंजे सांभर में मौजूदु आहे इहो बि राशिदी साहब जी तहरीर वारे तसलसल जहिड़ी साफ़ सुथिरो ऐं ख़ूबसूरत हो। मुंहिंजे ॿारूतण वारे सांभर खां वठी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर जी पुॼाणीअ ताईं ॾींहंनि में 2 दफ़ा सॼे शहर खे साफ़ु कयो वेंदो हो। सुबुह जी ॿांग अचण वारे वक़्तु सवें सॼे शहर जी शाहराउनि ऐं घिटियुनि में पहुची वेंदा हुआ। सॼे शहर में ॿुहारा ॾेई गंद कचिरो खयो वेंदो हो। खाकरूब नालियुनि मंझां गंद कढंदा हुआ त पोयां पखाली अची उन नालियुनि में साफ़ु पाणी हारींदा हुआ। पखालियुनि जे पुठियां वरी धोतल नालियुनि में चूनो हणण वारा पहुची वेंदा हुआ। ईअं शहर में सुबुह जी हलचल शुरू थियण खां अॻु ई मुकमिल सफ़ाई थी वेंदी हुई। ॿीहर वरी मंझंदि जे वक़्तु सफ़ाई वारो उहो अमल वर्जायो वेंदो हो। करप्शन त तॾहिं बि कुझु न कुझु हूंदी, पर अहिड़ा किलोर न हुआ जेके हाणे आहिनि। शहीद भुट्टे ॾांहुं त उन ई हवाले सां संदसि दुश्मन बि आङुर खणी न सघंदा। शहीद भुट्टो त वज़ीर आज़म हूंदे बि ओचितो पाण शहर में निकिरी पवंदो हो ऐं तरक़ियाती कमनि तोड़े सफ़ाई सुथराई ते नज़र रखंदो हो। शहर जा रस्ता एतिरा साफ़ सुथरा हूंदा हुआ जो भुट्टे साहब जहिड़ो नफ़ीस माण्हू बि राति जे वक़्तु अलमुर्तज़ा हाउस खां निकिरी पंहिंजे घर जे पासे रस्ते जे फुटपाथ ते पसार कंदे ॾिठो वेंदो हुयो। हाणे त सूरताल इहा आहे जो शहर जे फुटपाथुनि ते दुकानदारनि जो कब्ज़ो आहे ऐं फुटपाथनि खां हेठि रोड ते रेड़ियुनि वारा बीठा आहिनि। के दुकानदार त वरी उन्हनि रेड़ियुनि वारनि खां दुकान अॻियां भेण जो किरायो बि वसूल कनि था। अज़ाब में पंधु हणण वारा आम शहरी आहिनि जेके हज़ारनि जी तादाद में हलंदड़ रिक्शाउनि, चिंचियुनि ऐं मोटर साइकिलुनि खां सिर बचाइण में पूरा आहिनि। 2 सालनि जे हिकु मासूम ॿार खे मोटर साइकिल जे टकर सबबि रोड ते फाको कंदे ॾिसण वारे मंदर जो दर्द लाड़काणे मां मोटी अचण जे बावजूदि मां विसारे न सघियो आहियां। करप्शन जे कारोबार सबबि शहीदनि जे शहर लाड़काणे तोड़े सॼी सिंध जो कहिड़ो हशर थियो आहे। इहो सॼो अहवालु लिखण लाइ त न हिकु कालम में एतिरी गुंजाइश थी सघे थी, न ई हिकु किताब में। इहो सॼो अहवालु लिखण लाइ त दफ़्तर था घुरिजनि। हिन फ़क़ीर सॼी ज़िंदगी लफ़्ज़नि सां रांदि कई आहे, पर पंहिंजे बेहद प्यारे शहर जो अहिड़ो हीणो हाल ॾिसी हिन दिलि ते छा थी गुज़रे। सच त ॾुखारे दिलि जा इहे अहसास लिखण हिन फ़क़ीर जे वस खां ॿाहिरि आहिनि। बेशक त मां 30 सालनि खां हैदराबाद में रहां थो ऐं हैदराबाद खे पंहिंजो ई शहरु सम्झां थो, पर साॻे वक़्तु अॼु बि लाड़काणो शहर मुंहिंजी रूह में रचियलु आहे। इन शहर जी उन्हनि सभिनीनि घिटियुनि रस्तनि तां मूंखे अहिड़ो प्यारु आहे जेको कॾहिं बि दिलि खां धार नाहे करे सघिबो। पर करप्शन जे कुधे कारोबार शहर जो अहिड़ो हशर करे छॾियो आहे जो मूं लाड़काणे खां वापसि मोटंदे सोचियो पए
त हीउ मुंहिंजो लाड़काणो त न आहे। ज़ैब सिंधी जो कालम ही लाड़काणो मुंहिंजो त नाहे अव्हां जाॾो पेश कयोसीं। लाड़काणो साहसिबाणो चवणी टालपुरनि जे दौर में मशहूरु थी। उन दौर में बाग़ात गुलफुलनि जे करे ॾेह तोड़े पर ॾेह लाड़काणे जा चर्चा हूंदा हुआ। पर जॾहिं असां लाड़काणे जे मौजूदा सूरत हाल ते नज़र दौड़ायूं था त लाड़काणे जा रोड रस्ता हिकु उजड़ियल शहर जो ॾेख ॾियनि था। शहीद ज़ुल्फ़कार अली भुटे लाड़काणे खे पेरस बनाइण जो सुपिनो ॾिठो हो ऐं मौजूदा सरकार लाड़काणे में ताज़ो ओवरहेड ब्रिज ठाहे इहो तासुर ॾियण जी नाकाम कोशिशि करे रही आहे त शहीद भुट्टो साहब जो ॼण ख़्वाबु साबिया थी वियो। ओवरहेड ब्रिज जो ठहणु साराह जोॻो कमु आहे, पर लाड़काणे खे पेरस बनाइण लाइ सिर्फ़ु हिकु ओवरहेड पुल जो ठहणु काफ़ी न आहे। लाड़काणो पेरस तॾहिं बणिजी सघे थो जॾहिं न रुॻो मींहुं वसण खां पोइ पर आम ॾींहंनि में बि नालियुनि जो पाणी महीननि जा महीना रोडनि रस्तनि ते बीठल न हुजे। सरकारी इस्पतालूं गंदगी ऐं गलादत जो ॾेख ॾियण बदिरां साफ़ सुथरियूं नज़र अचनि। लाड़काणे शहर जा रोड रस्ता खॾनि जी खाण बदिरां सिधा सवां बणिजो पवनि। लाड़काणे शहर जो माज़ी न रुॻो शानदार पर मानाइतो रहियो आहे। हिन शादाब ऐं ख़ुशहाल लाड़काणो कंहिं दौर में परॾेह तोरे ॾेह मशहूरु हूंदो हो, एतिरे क़दुरु जो उन दौर में ॾेह तोड़े परॾेह लाड़काणो ॾिसण लाइ माण्हू आता हूंदा हुआ। लाड़काणो शहर एॾो त ख़ुशहाल हो जो कलोड़नि जो दौर में पहाको हुजई नाणो त घुम लाड़काणो मशहूरु थियो। पर अॼु जे लाड़काणे खे ॾिसी अफ़सोस सां चवणो पवे थो त हुजई नाणो त छॾ लाड़काणो। अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे में असीं तज़किरो कयूं था साईं जीएम सैद जे किताब सिंधी कल्चर मां मज़मून जंहिंजो उनवान आहे कल्चर कीअं ठहे थो उन जी जोज़क ते मुख़्तस असर। ऐं इन मज़मून खे अॻिते वधाईंदे अॼु असीं तज़किरो कंदासीं क़ौम परस्ती ऐं साम्राज जो। क़ौम परस्ती अॼुकल्ह क़ौम परस्तीअ दुनिया में मक़बूल आम नज़रियो आहे। हर क़ौम उन में एतमाद रखे थी, संदसि तरक़ीअ लाइ कोशिशां नज़र अचे थी। क़ौम परस्तीअ जा दुनिया में केतिरा ई तख़ील मुख़्तलिफ़ ज़माननि में मुरवज रहिया आहिनि, जहिड़ोकि नस्ल, शोहरियत, साम्राजियत ऐं मज़हब जे बुनियाद ते क़ौमुनि जा तख़ील। लेकिन हिन दौर में जंहिं क़ौम परस्तीअ जो दुनिया में सिको चालू आहे तंहिंजो बुनियाद वतन, ज़बान, कल्चर, क़ौमी किरदार, सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद जे उसूलनि ते ॿधलु आहे। हिन वक़्तु दुनिया में अहिड़ियुनि क़ौमुनि मां अक़वाम मुतहिदा यूनाइटेड नेशंस ठहियलु आहे, जंहिंमें हिन वक़्तु ताईं 135 खनि अहिड़े क़िस्म जूं क़ौमूं मेंबर तौरु दाख़िल आहिनि। उन्हनि जे मेंबरनि जो तइदादु रोज़ बरोज़ वधी रहियो आहे। क़ौम परस्तीअ जो आवाज़ु हिन वक़्तु निहायत ताक़तवर आहे। उन ज़रिए मुल्कनि जी आज़ादी, तरक़ी ऐं तामीर लाइ घणो कुझु थी रहियो आहे, लेकिन उन जे सही तौरु वाधारे जी राह में हेठियूं रुकावटूं यानी कुझु रुकावटूं मौजूदु आहिनि, जिन खे दूरि करण लाइ अक़वाम मुतहिदा या इंसान ज़ात तरफ़ां को इंतज़ाम न कयो वियो त मुस्तक़बिल में दुनिया जी अमन खे ख़तरो आहे। पहिरियों क़ौम परस्तीअ जे अॻिराईअ वारो रुझान।
इन क़िस्म जो रवैयो आहे जो जर्मनी, इटली ऐं जापान हिकु वक़्तु अख़्तियार कयो हो ऐं अॼुकल्ह इसराइल, साउथ अफ्रीका ऐं चीन अख़्तियार करे रहिया आहिनि। ॿियो आहे मज़हबी क़ौम परस्ती। उन जो इज़हार भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया ऐं इसराइल में के जमायतूं करे रहियूं आहिनि, जंहिंजे ज़ोर वठण करे नंढियुनि क़ौमियतुनि जे मुफ़ाद ऐं वजूद खे हिकु तरफ़ नुक़सान जो अंदेशो आहे त ॿिए तरफ़ कटणपणे, तासुब ऐं नफ़रत जे पैदा थियण जो इम्कान पिणु आहे। टियों आहे सफ़ेद रंग जी क़ौम परस्ती। उन जो इज़हार सफ़ेद क़ौम जे चंद गिरोहनि तरफ़ां थी रहियो आहे, जहिड़ो साउथ अफ्रीका, रेडोशिया, पोर्चुगाल ऐं के अमरीका जा गिरोह। उन मां नस्ली ऐं रंग जी बुनियाद ते नफ़रत ऐं नफ़ाक़ पैदा थी रहियो आहे। चोथों आहे कसरत तादाद जी क़ौम परस्ती। उन जो इज़हार चंद कसरत तादाद क़ौमुनि तरफ़ां थी रहियो आहे, जहिड़ो कैनेडा में अंग्रेज़नि जे फ्रेंचनि मथां, भारत में यूपीअ जे ॿियनि सूबनि मथां, पाकिस्तान में पंजाबियुनि जो, मग़रबी पाकिस्तान जे नंढियुनि सूबनि मथां जेको रवैयो रहियो, अमरीका ऐं चीन जो नंढियुनि क़ौमुनि सां रवैयो। इहे तरीक़ा अणसिधीअ तरह साम्राज खे हथी ॾियनि था। पंजो आहे तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जी क़ौम परस्ती। हिन वक़्तु दुनिया जूं क़ौमूं ॿिनि गिरोहनि में विरहायल आहिनि, हिकु तरक़ी याफ़्ता ऐं ॿियूं पुठिते पियल ऐं तरक़ीअ लाइ कोशां क़ौमूं आहिनि। एशिया, अफ्रीका, लैटिन अमेरिका जूं कसरत तादाद क़ौमूं पोएं गिरोह में शामिल आहिनि। यूरोप, उत्तर अमेरिका जूं अक्सर क़ौमूं पहिरें गिरोह में शामिल आहिनि। पहिरियों तालीम, हुनुर, साइंस, पैसे ऐं वापार में तरक़ी करण सबबि शाहूकार आहिनि ऐं पोयूं ग़रीब आहिनि। हिन वक़्तु हालत इहा आहे त पहिरें गिरोह वारियूं क़ौमूं रोज़ बरोज़ शाहूकार थींदियूं, वधीक तरक़ी कंदियूं वञनि थियूं ऐं ॿिए गिरोहनि वारियूं पहिरें ते मदार रखंदड़ ऐं ग़रीब आहिनि। मसावियाना हैसियत अख़्तियार करण जो पहिरीं क़ौमुनि जी मौजूदा पॉलिसीअ जे करे ज़ाहिर को इम्कान नज़र नथो अचे। जे इहा हालत घणो वक़्तु क़ाइमु रही त इहा ॻाल्हि बदअमनी जो सबबु बणिबो। हाणे तज़किरो कयूं था साम्राज जो। साम्राज जी माना इहा आहे त वॾियूं, ताक़तवर ऐं तरक़ी याफ़्ता क़ौमूं या मुल्क ऐं हुकूमतूं नंढनि, कमज़ोर, पुठिते पियल क़ौमुनि ऐं मुल्कनि खे संदनि सियासी, इक़्तिसादी, कल्चरल ऐं लसानी मुफ़ादनि लाइ मथनि तसलत क़ाइमु करे खैर इस्तेमाल गर्ज़ी यानी एक्सप्लाइटेशन लाइ कतब आणनि। हिन वक़्तु साम्राज जे अॻियां तरीक़ा सवाइ कुझु मुल्कनि जे घटिबा वञनि, लेकिन अञा बि के मुल्क आहिनि जे बावजूदु अक़वाम मुतहिदा जे ठहराउनि ऐं दुनिया जी आम राय जे ख़िलाफ़ु बैठकूं रखियूं वेठा आहिनि, पर साम्राजी क़ुवतुनि वरी नयूं सूरतूं अख़्तियार कयूं आहिनि, जिन जा मिसाल हीअ आहिनि। पहिरियों, के ताक़तवर क़ौमूं नंढनि ऐं पुठिते पियल क़ौमुनि खे संदनि ज़ेरे असर आणण लाइ इक़्तिसादी ऐं फ़ौजी मदद जा ज़रिया इस्तेमालु कनि थियूं। ॿियो, के ताक़तवर क़ौमूं फ़स्ताई नज़रिए मूजिबि ॿियनि खे अणलाइक़ु सम्झी पाण खे ख़ुदि साख़्ता ऐं मुहाफ़िज़ मुक़ररु करे नंढियुनि ऐं कमज़ोर क़ौमुनि खे तसलत हेठि रखनि थियूं। टियों, के क़ौमूं कम्यूनिज़म खे इंसानी निजात जो कारण ॼाणे उन जे असर हेठि ॿियनि क़ौमुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां आणणु ज़रूरी ॼाणनि थियूं। चोथों, किन क़ौमुनि जी मुखिया गिरोहनि संदनि मज़हबियुनि खे दीनी निजात ऐं दीनवी ॼाण उन जे असर हेठि क़ौमुनि, फ़िरक़नि ऐं हुकूमतनि खे आणण जो पंहिंजो मत निगाह बणायो आहे। पंजो, किथे सफ़ेद फार्म क़ौमुनि या नस्लनि खे पाण खे तरक़ी याफ़्ता चूंडियल ऐं लीडरशिप जो लाइक़ु सम्झी ग़ैर सफ़ेद क़ौमुनि ऐं माण्हुनि खे ज़ेरे दस्त रखणु जाइज़ तसवुरु कयो वियो आहे। छहों, किथे हिकु ई मुल्क ऐं हुकूमत में वॾा ऐं तरक़ी याफ़्ता सूबा पुठिते पियल क़ौमियतुनि ऐं सूबनि जी सियासी आज़ादी, इक़्तिसादी मुफ़ाद, कल्चरल तरक़ी ऐं ज़बान जे वाधारे में रुकावटूं विझी संदनि मुस्तक़िल मुफ़ाद खे कतब आणण खे सही था सम्झनि। साम्राज हिन ज़िक्र कयल सभिनी तरीक़नि जो बुनियादी नज़रनि ख़ुदि मतलबी, ताक़त ऐं लियाक़त, ज़ोर ज़बरदस्ती ऐं धोखेबाज़ीअ ते रहे थो, जंहिं मां नंढनि पुठिते पियल क़ौमुनि में नाराज़गी पैदा थी बदअमनीअ जो सबबु बणिजे थी।
गुज़िरियल ॿी महाभारी लड़ायूं उन जो कारण हुयूं। उन जे लाइ त अक़वाम मुतहिदा क़ाइमु कई वई, लेकिन कुझु सबबनि करे उहा उन दूर कराइण में कामयाबु न थी सघी। पहिरियों त अक़वाम मुतहिदा जे एग्ज़ेक्टिव यानी सलामती कमेटी में 5 वॾियुनि क़ौमुनि खे दाइमी जायूं मिलियल आहिनि, जिन मां हर हिक खे कंहिं बि तजवीज़ खे रद्द करण लाइ वीटो जो अख़्तियार मिलियल आहे। ॿियो त अक़वाम मुतहिदा जी एग्ज़ेक्टिव यानी सलामती कमेटी अमरीका ऐं रूस जहिड़नि वॾियुनि ताक़तुनि खे बि हिकु वोट जो हक़ु आहे, त यमन ऐं इसराइल जहिड़े नंढनि मुल्कनि खे बि हिकु वोट जो हक़ु आहे। जेसिताईं उन्हनि नंढनि मुल्कनि वॾियुनि ताक़तुनि जे सियासी गिरोहनि में रही संदन मर्ज़ीअ मुताबिक़ वोट ॾिनो थिए त वॾियुनि ताक़तुनि कुझु कोन थिए। हाणे जॾहिं एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि मां किन गॾिजी आज़ादी सां वोट ॾियणु शुरू कयो आहे, त वॾियुनि ताक़तुनि अक़वाम मुतहिदा जे ठहराउनि खे सिधी या अणसिधी तरह बेकार बणणु शुरू कयो आहे, जहिड़ो को साउथ अफ्रीका, इसराइल, पोर्चुगाल, रोडेशिया वग़ैरह जे मामलनि में। अक़वाम मुतहिदा खे कम्युनिस्ट ब्लॉक ऐं मग़रिबी साम्राजी ब्लॉक संदन प्रोपेगेंडा ऐं सियासी शतरंज खणी आखाड़ो बणायो आहे। उन करे एशिया, अफ्रीका, साउथ अमेरिका जे केतिरनि मुल्कनि में उन में वक़्त कान रही आहे। उनखे संदन ठाराउनि खे अमली जामो पहिरण लाइ का बि अख़्तियारी कान आहे। उहा साम्राजी साज़िशुनि, जंगी तयारुनि, ख़ौफ़नाक हथियार ठाहिण जी घटिताईअ ऐं नंढियुनि क़ौमुनि जे दादरसी ऐं तरक़ी लाइ ख़ातिर ख़्वाह इंतज़ाम न करे सघी आहे। उन्हनि हालतुनि में ईअं पियो ॾिसण में अचे त मथियुनि कुझु जमायतुनि जंहिंजो असीं ज़िक्र कयोसीं ख़ामियुनि खां आजी थियण में वक़्तु लॻंदो। उन विच में नंढनि मुल्कनि ऐं पुठिते पियल क़ौमुनि खे संदन हिफ़ाज़त ऐं तरक़ी लाइ बाहिमी समझौते ऐं रज़ामंदीअ सां वफ़ाक़ ऐं जमायतूं बणाए पाण खे एराज़ीअ ख़्वाह आबादीअ जे लिहाज़ खां वधीक ताक़त बणाइणु घुरिजे। अरब मुल्कनि, अफ्रीका, मशरक़ बईद जे किन हिसनि में इहो अहसासु पैदा थी चुको आहे, लेकिन भारत ऐं पाकिस्तान जे विच में के शक शुबा, अख़्तिलाफ़ी मसइला, मज़हबी फ़ताही नज़रिया बाहिमी समझौतो कराए न सघिया आहिनि। बाक़ी ॾे वठ जे आधार ते जुमिले पुठिते पियल मुल्कनि में इतिहाद जी ज़रूरत आहे। ईंदड़ हफ़्ते तस्करो कंदासीं इन ई सिलसिले खे अॻिते वधाईंदे इश्तराकियत ऐं सरमेदारीअ जो। त हाणे हलूं था प्रोग्राम जे आख़िरी ऐं टे भाङे मुख़्तसिर कहाणीअ जी तरफ़। अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था अब्दुल सलाम थहीम साहब जिन जी मुख़्तसिर कहाणी बेहसी। असां होटल ते चांहि पी रहिया हुआसीं। मूंसां मुंहिंजो गहरो दोस्त जावेद बि गॾु हो। होटल मां चांहि पी ॿाहिरि निकितासीं त मेरनि कपिड़नि में मलबूस हिकु औरत असांजे अॻियां लीलाइण लॻी। संदन अखियुनि मंझां लुड़कण जो हिकु न खुटंदड़ सिलसिलो जारी हो। लुड़कण सां भुनल चहिरे ते मिटी में ॼमियल हुयसि ॼण त कंहिं वीरानी जी तस्वीर लॻी रही हुई। हुन जी हालत ॾिसण आई ॼण मुंहिंजी दिलि खे धकु लॻो। हूअ लॻातार लीलाए रही हुई, अल्लाह अव्हां जी चङाई कंदो, बच्चा मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो बचिड़ो ॾाढो बीमार आहे, हूअ सफ़ा मरण जहिड़ो थी पियो आहे, मुंहिंजो ॿियो को धणी साईं न आहे, अबा अव्हां खे रब वधाईंदो, मुंहिंजी मदद कयो। सदाऊं हणंदे हणंदे हुन जी निड़ी ख़ुश्क थी वई। वटांसि वधीक ॻाल्हाइणु छॾे वियो। संदसि सदाउनि में दर्द जो हिकु समुंड लिकल हो। मूं हुन खां हाल अहिवाल वरितो त तेसिताईं जावेद मूंखे ॿाह खां झले अॻिते हलण लाइ चयो। हल यार अशरफ, हिन शहर में अहिड़ा केतिरा ई ॾेख ॾिसंदे ऐं हर ॾेख कंहिं न कंहिं भयानक नाटक जो हिसो हूंदो। जावेद जी ॻाल्हि ते मूंखे अचरज वठी वियो, छाकाणि त हेॾी बेवस ऐं मजबूर औरत जे दर्द खे हू नाटक जो नालो ॾिनो।
मूं वरंदे ॾींदे खेसि चयो, यार जावेद, तूं त सफ़ा दिलि जो को ॾाढो थियो लॻीं। हिन औरत जी मजबूरी तोखे नाटक थी लॻे? हेफ़ आहे तुंहिंजी सोच ते यार, कुझु रहम धार, हिन जी दर्द खे सम्झण जी कोशिशि त कर। मुंहिंजे त ख़्याल में पाण खे हिन जी हर मुमकिन मदद करणु घुरिजे। जावेद तंज़िया अंदाज़ में मूं तां ठठोले कंदे वराणियो, अची वई न फ़रेब में। दोस्त, ही सभु कुझु ॾेखार खां वधीक ॿियो कुझु बि नाहे। हिन औरत जो दर्द मसनूई आहे। हीअ औरत बहरूपी अथई। हिन असांजा खीसा ख़ाली करण जे लाइ इहो ड्रामो रचायो आहे। जावेद वराणियो, हुननि माण्हुनि जो कहिड़ो ॾोहो आहे? असांजी फ़राक दिली आहे हुननि जो मथो ख़राबु कयो आहे। असल पिनण वारनि खे धंधो करे छॾियो अथनि। हिन मूंखे पंहिंजे माम में सम्झाईंदे वराणियो, अशरफ, हीअ जेका असांजे आॾो लीलाए रही आहे सा मजबूर न आहे, पर खेसि पिनण जी आदत पइजी वई आहे। मूं जावेद जी ॻाल्हियुनि खे ॿुधो ऐं औरत जी उजड़ियल हालत ॾे ॾिठमि। जावेद ॻाल्हाए माठ कई त खेसि वराणायूं, यार, हर को त ईअं बि न आहे हूंदो। मुमकिन आहे त हीअ वीचारी वाक़ई बि मजबूर हुजे। जावेद मुंहिंजी ॻाल्हि कटींदे वराणियो, उनजो कहिड़ो सबूत आहे? हूअ औरत मुसलसिल असांजे अॻियां झोली झले लीलाए रही हुई। हूअ रोई रही चई रही हुई, अवां एतबार करियो, मुंहिंजो पुटु ॾाढो लाचार आहे। मूंखे पैसा न घुरिजनि, मूंखे त मुंहिंजे बचड़े जो इलाजु घुरिजे। हू मुंहिंजो दीन दुनिया में अकेलो औलाद आहे। मां बेवा आहियां, हू यतीम आहे। असांजो केर बि ओही वाही कोन्हे। असांजी वाहुर करियो, ख़ुदा जे वास्ते। अव्हां खे मुंहिंजी ममता जो कसम आहे, मूं ते रहम करियो, मुंहिंजी झोली ख़ाली थी वेंदी। हूअ पजरी पई। हुनजो हिकु हिकु लफ़्ज़ मुंहिंजे जिस्म मां सिसड़ाहट कढाए थो छॾे। हुनजो दर्द हक़ीक़ी हो। संदसि चहिरे मां मूंखे अहिड़ी झलक ई नज़र नथी आई जंहिंमां इहो शक थिए त हूअ को नाटक रचाए रही आहे। हूअ वीचारी मुसलसिल लीलाए रही हुई, पर जावेद ज़ोरीअ मूंखे ॿांह खां झले अॻिते घिली वियो। अॻियां हलंदे हलंदे मूं जावेद खे चयो, यार, पाण खे एतिरी किनारा कुशी न करणु घुरिजे हा। मुंहिंजे दिलि में इहो वहम थी पियो आहे त शायदि पाण का वॾी ग़लती करे छॾी आहे। पाण ॾोही आहियूं यार। मुंहिंजी उन जी ॻाल्हि ते जावेद मछरिजी पियो। चहिरे तां चमक उॾामी वियसि, पर हिन पंहिंजो पाण संभालियो ऐं कुझु देरि में पाण ते क़ाबू पाताईं ऐं पोइ वरी वराणियो, अड़े अशरफ, ही को ॻोठु न आहे, ही शहर आहे। तूं नथो सम्झी त हिते छा छा थी वहे वापरे। हितां जी चालाकियुनि खां तूं अणवाक़ुफ़ आहीं दोस्त। तूं न सफ़ा को भूरो माण्हू आहीं यार, भोरो माण्हू आहीं यार। हिन चयो, यार, हिते जेको ॾिसण में ईंदो आहे सो असल में हूंदो न आहे। हिते हर चहिरो ॿहरू पियो आहे। हिते हर दिलि मुनाफ़क़त। हुनजो लेक्चर अञा बस ई न थियो हो, पर मूंखां बर्दाश्त न पियो थियो। मुंहिंजी दिलि में ॾाढी उलझन थी रही हुई, सो मूं संदसि ॻाल्हि कटींदे वराणियो, न यार न, हर जॻह ते ईअं बि न आहे जावेद। सभई कार कांवा बि न आहिनि कि मोरत खे हंज बि आहिनि अञा यार। जावेद मुंहिंजी ॻाल्हि ते चिथर कंदे वराणियो, इहे जेकी तोखे मोर ऐं हंज नज़र अचनि था से असल में ॿिंग ऐं ॻिझूं आहिनि। जावेद जी ॻाल्हि ते अफ़सोस सां वराणियुमि, यार, तूं ख़ुदि खे अकुल कुल थो सम्झी। ॿियनि जी त राय ते तो लाइ बेकार आहे। हूअं बि कंहिं असांजूं ॻाल्हियूं पंहिंजी ॻाल्हि आसान करण लाइ हूंदियूं आहिनि, पर ॿिए जी ॻाल्हि ॿुधणु मुश्किल हूंदी आहे। असांजूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। उन्हनि ई ॻाल्हियुनि में कलाक खनि शहर में जावेद सां गॾु गुज़री वियो, पर उन समूरे वक़्त दौरान उन औरत जो दर्दनाक लीलाइण वारियूं कैफ़ियतूं मुंहिंजे अंदर में आधमांध मचाईंदी रहियूं। अलाए छो उन औरत जो दर्द मूंखे पंहिंजे दर्द महसूसु थींदो रहियो। मूंखे ॾाढी उलझन थियण लॻी। नेठि पोइ खांसि मोकिलणु लॻुसि, जावेद, आउं हलां थो हाणे। छो यार, एतिरो जल्दी? जावेद मूंखे रोकींदे वराणियो, बसि यार। पर आउं रुकिजी न सघियुसि। जावेद मुंहिंजे मुंहं मंझां सम्झी वियो त मुंहिंजे मन में अञा ताईं उन औरत वारी आंध मांध घटिजी न सघी आहे। हुन जी सोच बि साॻी हुई, या शायदि पहिरीं खां बि किरी पई हुई।
जो हिन मोकिलाईं ते मुश्कंदे वराणियो, हा अदा तूं वञी शौक़ु पूरो कर, ॿिली असां पाण ग़रीब माण्हू आहियूं, हिते सॼो जॻ मसइला खयूं वते, पाण त कंहिंजो ठीको न ई खयूं, न ई को पाण खे इलेक्शन में बीहणो आहे जो परायूं परेशानियूं पंहिंजे मथे ते खणूं। जावेद जी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे मुंहिंजे मन में हुन जे लाइ नफ़रत पैदा थी पई। मूंखे अहिड़ीअ दोस्तीअ ते ॾाढी शर्मिंदगी थियण लॻी। मां बसि जल्दी उतां मुंहुं कोझो करे वापसि रवानो थियण लॻुसि। मुंहिंजे ज़हन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा औरत ई सवार हुई। हुन जी बेवसी, हुन जी लाचारी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां तिरवार ॾेई रही हुई। मुख़्तलिफ़ रस्तनि ते हलंदे हलंदे ओचितो छा थियो जो मुंहिंजे नज़र हिकिड़ी एम्बुलेंस ते पई। उन एम्बुलेंस में मूंखे उहा ई औरत ॾिसण में आई। हेकर त मूंखे ईअं लॻो जीअं इहो रुॻो मुंहिंजे नज़रुनि जो धोखो हो, पर पोइ मूंखे पक थी त उन एम्बुलेंस में उहा ई लाचार औरत हुई जेका पहिरीं मुंहिंजे ऐं जावेद जे अॻियां लीलाए रही हुई। आउं उन ई एम्बुलेंस जे पुठियां पुठियां सिधो इस्पताल वञी पहुतुसि। इस्पताल में मूं ॾिठो त उहा ई औरत ऑपरेशन थिएटर जे अॻियां बेहाल बीठी हुई। आउं शर्मिंदगीअ खां खेसि आथत बि न ॾेई सघियुसि, बसि चुपचाप वञी पासे ते थी बीह रहियुसि। कुझु ई देरि खां पोइ डॉक्टर ॿाहिरि निकितो त मूं हिकदमि खां पुछियो, डॉक्टर साहब छा थियो? मूंसां गॾु इहा औरत बि डॉक्टर खे धूंधाइण लॻी, डॉक्टर मुंहिंजे बचड़ी जी तबियत, डॉक्टर मुंहिंजे बचड़ी जी तबियत। डॉक्टर कुझु ॻाल्हाइणु चाहियो, पर हुन खां अॻु में मूंखे चयो, अवां ॿुधायो रुॻो त नंढड़ी जया ते बचण जे लाइ छा घुरिजे? छा बि थिए डॉक्टर, केतिरो बि ख़र्चु थिए आउं भरण जे लाइ तयारु आहियां, अवां रुॻो ॿुधायो डॉक्टर। आई एम सो सॉरी, काश जेकॾहिं अवां कुझु देरि पहिरीं पहुचो हा त छोकिरे जी जान बची पवे हा, पर आई एम सॉरी, देरि थी चुकी आहे। डॉक्टर जी इन ॻाल्हि सां ई उहा औरत दाहूं करे पट ते किरी पई। निंदामत जा कड़ा अहसास मुंहिंजे रूह खे कोहीड़े जीअं विकोड़े विया हुआ। अहसासनि जे उन सीक ते मुंहिंजे खीरनि अखियुनि मां पछताव जा लुड़क बि अख़्तियार हुअण लॻा। अमां लाचार बेस वापसि वयुसि। सोच जो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। अव्हां पंहिंजी क़ीमती राय ऐं सजेशन्स वॉइस ऑफ लंडन जी ईमेल info@radiovoiceofsin.com ते माणे सघो था। असांखे अव्हां जे पैगामनि ऐं सजेशन जो ओसड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलण खां पहिरियां अव्हां ॿुधो ही गानो ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे, सदाईं गॾु। जगाइण वारा सिंधी, ए खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण
शाह सचल सामी जे बरसे वारा शाह सचल सामी जे बरसे वारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा पर पटके बाहु बनाएण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाएण वारा सिंधी आदीअ में जोत जगाएण वारा सिंधी प्रेम भाव के सारहदा जग में प्रेम भाव के सारहदा जग में मेहनत जो भाव भरल जिन चे रग रग में मेहनत जो भाव भरल जिन चे रग रग में सबनी सा प्रेम बनाएगा कुछ दीदा है कुछ पाएगा सबनी सा प्रेम बनाएगा कुछ दीदा है कुछ पाएगा संसार में प्रेम वधायण वाला सिंधी ऐ खाक के सोन बनाएण वाला सिंधी आंधिया में जोत जगाएण वाला सिंधी अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन